चौ सुभान अल्लाह वरी वरी चौ सुभान अल्लाह। ता सभी के या खबर है ता असांजो मुल्क पाकिस्तान ये तमाम मुश्किलातुनि मां गुज़री रहियो आहे ऐं पाड़ेसी मुल्क के वरी हिकिड़ियूं हरकतूं हूंदियूं त असां पाकिस्तान सां जंग कयूं, लेकिन असांजो मुल्क अमन पसंद मुल्क आहे, असांजो मुल्क मुहबे वतन आहे ऐं असां जंग नथा चाहियूं। अॼु मां तव्हां सभिनी तालिबनि खां इहो सिर्फ़ु सुवाल कंदुसि खुदा न ख़ास्ता अल्लाह न करे अगर जंग थिए त तव्हां पाकिस्तान जे लाइ छा था करे सघो? तव्हां पाकिस्तान जे लाइ छा था करे सघो? छा जंग बहितर आहे या अमन बहितर आहे? सवाल इहो ई हूंदो। उन खां पहिरियां अॼु बदसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बादशाह और रहमतुल्लाह अलैह में पाक आर्मी की दुआ जे लाइ, पाकिस्तान की तरक्की जे दुआ जे लाइ, पाकिस्तान के हुक्मरान की हिदायत जे लाइ ऐं दुआ जे लाइ हर प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें तालिबान जा तासरात, तालिबन जा तासरात ॿुधंदासीं त कहिड़ा कहिड़ा तालिब पंहिंजे मुल्क जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾियनि था ऐं कहिड़ा कहिड़ा तालिब चाहिनि था त जंग न थिए। उन्हनि खां सभिनी खां हिक हिक खां सवाल कंदासीं। सभ खां पहिरियां मदरसे जे उस्तादनि खां सवाल कंदासीं। उन खां पहिरियां तव्हां ज़ोरदार नारनि जो जवाब ॾियो त सवाल जवाब जो सिलसिलो जारी रखो। नारे तकबीर, माशाअल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे तहकीक, नारे हैदरी। नारो ही अहिड़ो आहे जो मुनाफिक त भेजंदो आहे पर मुनाफिक 70 कोह करे भरी वेंदो आहे। इंशाअल्लाह ताला इहो ई नारो लॻंदो त इंडिया जो पारो मोदी वेंदो। मां चवां चमन चमन कली कली, तव्हां जो अली 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 अली, ठीकु आहे? चमन चमन गली गली, चमन चमन खली खली, चमन चमन खली खली, नारे हैदरी मुर्शिदों से रहबर हुसैन, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। तबना मेरे मदरसे जे उस्ताद हाफिज वजीर अली हुसैनी का सवाल कंदासीं, अगर खुदा न करे, अल्लाह न करे, पाकिस्तान सां हिंदुस्तान जंग करे तो त तव्हां जा छा तासरात? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं अगर जी करे पाकिस्तान हिंदुस्तान जी अल्लाह न करे जंग थे त उन में तव्हां जो छा ख्याल है? साईं अल्लाह न करे जंग न थे बेहतर है। अगर जंग थी त ॿिन्हिनि मुल्कनि जे लाइ सही न आहे। ॿिन्ही मुल्कनि जे लाइ सही त न आहे, पर लेकिन ताक़त में त एटम जी ताक़त इंडिया के बि आहे, एटम जी ताक़त पाकिस्तान के बि आहे। त तव्हां छा था सम्झो त इंडिया हार खाईंदी या पाकिस्तान हार खाईंदो? इस्लामी मुल्क इनमें तो कदे भी हार पाकिस्तान कदे न खाएंदी, बाकी इंडिया हार खाएगी। अच्छा, इंडिया हार खाएंदो यकीन है। अच्छा, तव्हां पाकिस्तान की आर्मी जे लाइ छा था चवणु चाहियो? पाकिस्तान की आर्मी बहादुर आहे या बुज़दिल आहे? सही सभी मुल्कन का, सभी जेका भी मुल्क है सभी का बहादुर आर्मी पाकिस्तान में है। अच्छा, बुज़दिल आहे तव्हां छा था चवणु चाहियो त माना दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾेई सघे थी? सिवा के मुंह तोड़ जवाब भी दे सके थी ऐं उन्हनि सां मुक़ाबिलो भी करे सके थी। मतलब तव्हांजो आख़िरी छा पैगाम आहे? जंग न थिए? जंग न थिए तो बेहतर है। अगर जंग थे तो पोइ हर को हुसैनी, फ़कीर, अमीर, वज़ीर, गरीब सब निकिरी पवंदा जंग जे लाइ। निकिरंदो पक आहे? पक निकिरंदा। ॻाल्हि न आहे, वधि न आहे ॻाल्हि। वाक़ई निकिरंदो? तव्हां हथ ॿुधी रहो। इहो आहे मदरसे जा साईं उस्ताद हाफिज वज़ीर अली।